शदाकोट में जेके तरक़ियाती कम थिया आहिनि उहे फाइलनि में अरबनि रुपयनि जा थियल आहिनि, पर ऑन द स्पॉट को बि कमु न थियो आहे। शदाकोट शहर सॼो खंडर बणिजी वियो आहे ऐं इन तरक़ियाती कमनि जे हवाले सां वरी जेका सभ खां वधीक जेका मेगा करप्शन थी आहे उहा असांजी पब्लिक हेल्थ खाते में थी आहे। पब्लिक हेल्थ खाते में हिन वक़्तु बि जेको इंजीनियर आहे मुसवर कलोड़ो, अॻ में बि हिन जेॾी महिल हिते मुक़ररु हुयो त हिन अरबनि रुपयनि जी करप्शन कई, जंहिंजे एवज़ हिनखे हितां कढियो वियो। वरी हाणे जेके नवां पैकेज आया आहिनि अरबनि रुपयनि जा, त हीअ वरी ॿीहर पोस्टिंग करे आयो आहे। त हीअ हिकिड़ो करप्शन जो तमामु वॾो हिकिड़ो माहिर आहे ऐं बेताज बादशाह हुआ। त शदाकोट जा जेके बि कम थिया आहिनि उहे इंतिहाई नाक़स थिया आहिनि ऐं उन में वॾे में पैमाने ते करप्शन थी आहे ऐं इन जी मुकमल तौर ते आला अदालती जांच थियणु खपे त शदाकोट जे तरक़ियाती कमनि जे नाले ते ही जेके तबाही ऐं बर्बादी कनि था शहर जी, त इन जी इन्हनि खां पुछाणो थियणु खपे। हींअर बि जेके रोड ठाहिया अथनि या जेके नाला ठाहिया अथनि या जेको ड्रेनेज निज़ाम आहे उहो मुकमल तौर ते तबाह ऐं नाक़स आहे। त पाणी जेको घरनि जो आहे उहो ॿाहिरि निकिरण जे बजाए उहो नालनि जो पाणी ओवरफ्लो थी साॻी घरनि में अंदरि अचे थो। माण्हुनि जी जेका ज़िंदगी आहे उहा अज़ाब वारी गुज़रे थी। इन जे करे असां सिंध हुकूमत खां, आला अदालत खां ऐं ॿिया जेके बि जांच इदारा आहिनि उन्हनि सभिनी खां मुतालबो कयूं था त पब्लिक हेल्थ में जेका हीअ अरबनि रुपयनि जी करप्शन थिए थी या जेको करप्शन जो बेताज बादशाह मुसवर कलोड़ो इंजीनियर आहे उन जे ख़िलाफ़ु मुकमल तौर ते जांच कराई वञे। जेकॾहिं न त असां तरक़ी पसंद पार्टी जे तरफ़ां हिन करप्शन जे ख़िलाफ़ु सॼे ज़िले में हिकिड़ी मरहलेवार तहरीक हलाईंदासीं। जेसिताईं हिन जी जांच न थींदी असां हिन मामले ते ख़ामोश न वेहंदासीं। 2.5 साल थिया आहिनि असां सां ही वॾो ज़ुल्म ऐं नाहक आहे। ही पुराणो 70 साल ड्रेनेज सिस्टम जेको नाकारा थी वियो उन खे रिपेयरिंग करण जे लाइ हिमल ताईं पब्लिक हेल्थ को बि राय अमल न वरितो। चेयरमैन साहब असांखे 200-300 फुट पाइप हणाए ॾिनो, पर उहो मतिलबु कम जो आहे अधु कमु जेको आहे उहो असांजो अञा रहियल आहे। इन जे लाइ हेल्थ अलाए छो खरपे रुपए जी करप्शन कई वेठी आहे ऐं काला मकान खे इग्नोर कई वेठी आहे। हीअ असां सां वॾो ज़ुल्म ऐं नाहक आहे। 2.5-3 सालनि खां वठी असां हेॾे किने पाणी में हिन किने माहौल में रहूं था। पब्लिक हेल्थ SDO पब्लिक हेल्थ इंजीनियर मुसवर कलोड़े जी हिकिड़ी ग़लति प्लानिंग आहे। जेको हींअर 50 रुपया आया आहिनि, 50 रुपया आया आहिनि, उन में बि काला मकान शदादपुर जे लाइ को न को अहिड़ो रायमल ॾिनो आहे त ही को नाले जे लाइ नाला ठहंदा, मतिलबु अधूराणा पाइप लॻाइनि, अधूराणे पाइपनि में को असांखे को मतिलबु फ़ाइदो कोन्हे को। हीअ हिकिड़ो नालो ठहंदो, हिन पासे ॾे अधु शहर जो पाणी अचे थो, अधु शहर जो पाणी हिन पासे ॾे अचे थो, उहो डिस्पोज़र ते वञे थो, डिस्पोज़र बगे रोड ते। हाणे सॼे शहर जो पाणी फिरी अची काला मकान में गॾु थो थिए। काला मकान जो पाणी सिर्फ़ु हिते ई बीठो आहे डिस्पोज़र ते वञण जे लाइ। पाइप लाइन जेकी आहे या नाले ठाहिण जे लाइ मुसवर कलोड़ो हिमल ताईं को एक्शन नथो वठे। पब्लिक हेल्थ इदारो SDO कंहिंखे असां दानियो, असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे शदादकोट जी सियासत एॾी ख़ामोश ऐं एॾी कमज़ोर छो थी वई आहे। हिन नाहक मां असांखे कढो। असांजा ॿार बच्चा नंग हितां वञनि किने पाड़ियुनि मां ट्यूशन जे टाइम स्कूलनि जे टाइम ॿार बच्चो अचे वञे थो, अहिड़ी हालत लॻी पई आहे ज़ुल्म आहे असां सां। पर हिकिड़ो अलाए कहिड़ो सियासी माहौल थो हले शदादकोट में, कोई ॿुधण वारो न आहे। अफ़सोस थो थिए। पब्लिक हेल्थ जेको इंजीनियर आहे मुसवर कलोड़ो, उन हिकिड़ो अहिड़ो सिस्टम ठाहियो आहे जो अक्सर ईअं थींदो आहे त शदादकोट शहर में न रोड हेठि न ऐं जेको नाला न मथे ठाहिया आहिनि। जॾहिं करोड़ो रुपयनि जो जेको आहे त लागत सां ही नाला ठाहिया आहिनि त हिनखे अहिड़ो हिकिड़ो सिस्टम कंदा त नाला जेको आहे त मथे हुजनि हा, रोड जेको आहे त हेठि हुजे हा। हाणे बरसाति जो पाणी हुजे हा, नाली ओवर टॉप थिए थी, नाला मथां हुजण जे करे पाणी सॼो जेको आहे त रोड ते अचे थो। हाणे तव्हांजे साम्हूं ॾिसो सॼो स्टेशन रोड जेको आहे पाणी सां भरियो पियो आहे। अॻे में मुसवर कलोड़ो जेको आहे त 4-5 साल जेको आहे पब्लिक हेल्थ में रही वियो आहे, हुननि करोड़ों रुपयनि जी ऐं अरबनि रुपयनि जी करप्शन कई आहे। ॿीहर जेको आहे कंबर शदादकोट ज़िले में जेको आहे मुसवर कलोड़ो खे इंजीनियर करे रखियो आहे त जीअं वरी है छाजे करे जो है करप्शन जो बेताज बादशाह आहे। असीं अवामी एक्शन कमेटी प्लेटफॉर्म तां उनखे सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था ऐं असां इहो सिंध गवर्नमेंट खां ऐं जेको पाकिस्तान आला अदालतनि खां मुतालबो था कयूं त जेको आहे त हाणे बि जेको आहे त करोड़ रुपया आया आहिनि जेको आहे शदादकोट शहर जे रोडनि जे लाइ ऐं जेको आहे ड्रेनेज सिस्टम जे लाइ ऐं नालनि जे लाइ। हाणे जेको हिते उबतो कानून आहे, हाणे त जेको आहे 2022 जी बरसाति में ईअं थियो त बरसाति खां बाद में असां नाला जेको पाणी कढण जे बजाए सुबते हलण जे बजाए उबता हलनि पिया। शदादकोट शहर ॿुॾे पियो। उनजे करे असां इहो मुतालबो था कयूं त जेकॾहिं करोड़ रुपया जेके हाणे शदादकोट खां आया आहिनि नालनि जे लाइ रोडनि जे लाइ सही नमूने जेको आहे कमु कयो वञे, उन में करप्शन न कई वञे। ऐं जेकॾहिं करप्शन कई वई असां हिन ख़िलाफ़ु जेको आहे भरपूर तहरीक हलाईंदासीं। CC ब्लॉक ठहियो आहे, इहे मिसप्लानिंग समूरी जी समूरी उहा हितां जो जेको इंजीनियर हुयो मुसवर कलोड़ो उन ठेकेदारनि सां मिली करे मिसप्लानिंग कई त जीअं माना
नालियूं जेके ठहियूं उहे रोड खां मथे ऐं रोड जेके ठहिया उहो नालियुनि खां हेठि ठहिया त पाणी जो ज़ोर जॾहिं वधे थो नालियुनि जे अंदरि त पाणी ऑटोमेटिकली रोडनि ते चढ़ी थो अचे ऐं समूरो जेको शहर आहे उहो माना गंदे पाणी जे उन लपेट में अची थो वञे। त असां इहो था चऊं त जेके हाणे अरबे रुपया माना सिंध सरकार ॾिना आहिनि, अरबे रुपयनि अचण सां गॾोगॾु वरी जेको आहे मुसवर कलोड़े जी पोस्टिंग हिन ज़िले में, इन मां इहो ज़ाहिर थिए थो हुकूमती बदनीयती बि हिन में माना शामिलु आहे। हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे मुसविर कलोड़े सां गॾिजी इहे अरबे रुपया जेके आहिनि हिन तरक़ियाती कमनि जे नाले ते हड़प करणु चाहिनि था। असीं शहदाद कोट जे शहरनि खे इहा अपील कयूं था त हिन शहदाद कोट जे तरक़ियाती कमनि जे नाले ते जेका हिते वॾे खां वॾी करप्शन थिए थी, चूंडियल नुमाइंदा पीपुल्स पार्टी ऐं उनखां अलावा जेके इंजीनियर्स आहिनि उहे इन नाणे खे जेको आहे लुटण जी कोशिशि कनि था। शहदाद कोट जा शहरी रोडनि ते निकिरनि त गॾिजी सॼी असां अहिड़े माहौल में असां पंहिंजे शहर जे तरक़ियाती कमनि खे संभाले वठूं त जीअं शहर जेको आहे हिकिड़ो तरक़ियाती कमनि जे हवाले खां बहितर थिए। असां उन सां गॾोगॾु चीफ जस्टिस ऑफ सिंध खे बि इहा अपील कयूं था त शहदाद कोट जे अंदरि जेके माज़ी में नाले मात्र तरक़ियाती कम थिया आहिनि उन जी अदालती जांच कराए ऐं हिन में मुलविस जेको आहे इंजीनियर मुसविर कलोड़ो आहे उनखे फौरी तौर ते गिरफ़्तार करे ऐं जेको लुटियल नाणो आहे उहो वापसि कराए साॻी शहदाद कोट जे तरक़ियाती कमनि ते ख़र्चु करायो। गुलज़ार अमन चांडियो, कोशिश डिजिटल, शहदाद कोट।